लीडर टीवी में एक भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब जगदीश आहूजा सां जारी आहिनि ऐं जगदीश आहूजा दाऊद इंजीनियरिंग कॉलेज में इंजीनियरिंग पढ़णु आयो आहे कराची। जगदीश, लाड़काणे कराची में कहिड़ो फ़र्क़ु हो फौरी तौरु जेको महसूसु कयो हुजे थो? लाड़काणे समेत जेकॾहिं सियासत पिया कयूं न त जेल तव्हांजो मुक़दर हो। लाड़काणो हुजे, सिंध यूनिवर्सिटी हुजे, कराची जी सियासत में तव्हां केॾी बि एक्टिविटी कयो, जेल ऐं पुलिस तव्हां वटि न ईंदी। इहो वॾो फ़र्क़ु हो। कराची जो कल्चर हो, भले केॾा बि जहिड़ा थी वेंदा। असांजो असगर कुरैशी 4 साल जसाब जो लीडर हो। मूंखे त जेको आहे बिग हिंदू दोस्त चवंदा तूं बिहाइंड द सीन रहो, त मां हमेशह इहो किंग मेकर हूंदो हुअसि, हिनखे लीडर करिणो आहे, हिनखे लीडर करिणो आहे, हीअ कमु करिणो आहे, हीअ पॉलिसी ठाहिणी आहे, बिहाइंड द सीन। पर जेको ओपन लीडर हो असगर कुरैशी, उन अॼु क़ाइदे त वांगुरु अॼु ॾींहं ताईं जेल न ॾिठो आहे। त कराची जी पॉलिटिक्स जो एडवांटेज ऐं हक़ीक़त इहा मां दाऊद कॉलेज जी चॉइस बि न करे कई। जॾहिं मां पहिरियों भेरो गिरफ़्तार थियुमि, भुट्टे जी फांसी आई जॾहिं भुट्टे खे, त जीअं जेको आहे कॉलेज खुलिया त असां ऐलान कयोसीं त जेको बाइकाट आहे सपाब सां गॾु जसाब बि बाइकाट कंदी। दाऊद में न, डिग्री कॉलेज लाड़काणे में। उन वक़्तु पहिरियों भेरो ईअं थियो जो त इहा ॻाल्हि हुकूमत लाइ डेंजरस हुई, इहो रुॻो लाड़काणे ज़िले में थियो हो ऐं उहा असांजी पॉलिसी डिग्री कॉलेज में। ऐं उन वक़्तु ईअं थियो त हिकिड़े असांजे ई नौजवान जज़्बाती शागिर्द चयो त जसाब जो वास्तो कोन्हे। माना ऑडिटोरियम तव्हां ॾिठो आहे, मां चयो बसि ॼण त को असांजो वॾो नुक़सानु थो थिए। मां इहो तेज़ीअ सां हेठां जेको आहे भॼी मथे ॼाणी हुनखे हटाए रुॻो हिकिड़ो लफ़्ज़ चयो त जीअं त भुट्टे खे सिंधी करे मारियो वियो आहे, इन करे जसाफ अॼु हिन बाइकाट में गॾु आहे। उनजे ॿिए ॾींहं ते मां गिरफ़्तार थी वियुमि। उते मुंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों भेरो फिलासॉफिकल क्वेश्चन मां चवां थो उभिरियो त जॾहिं मां माउ पीउ खे तकलीफ़ में ॾिठो। असां जेल में त ठठ में हुआसीं, सभु पीपल्स पार्टीअ जा, मां अकेलो GS जो हुउमि, पर वॾी बैरिकी 22-23 ॼणा असांजूं त कचहरियूं पए हलियूं, पर माउ पीउ खे तकलीफ़ आई। इते मूं चयो त ईअं छो थो थिए ज़िंदगीअ में त असां जिन सां सभ खां वधीक प्यारु था कयूं, जेके असां सां सभ खां वधीक प्यारु था कनि, असां उन्हनि जे दुख जो कारण छो था बणिजूं न चाहींदे बि। हितां खां मुंहिंजो सम्झो त फिलासफ़ीअ जी दुनिया जेका पोइ मां 91 खां एडॉप्ट कई, पर इहो सफ़र बि मुंहिंजो पहिरीं गिरफ़्तारीअ खां थियो। उतां ई मां चाहियो त हाणे मां सिंध यूनिवर्सिटीअ में या काॾे न वञा। मुंहिंजो शौक़ु फिलासफ़ीअ सां हो, पर मां चयो सिंध यूनिवर्सिटीअ में वेंदुमि त रस्टिकेट जेल, माउ पीउ खे तकलीफ़ ईंदी। इंजीनियरिंग बि सही आहे ऐं गॾोगॾु दाऊद कॉलेज में वञा, मेहराण में बि न वञा, त कराचीअ में को जेल कोन्हे। माना मां पंहिंजे काज़ खे बि निभायां ऐं माउ पीउ खे बि घटि खां घटि तकलीफ़ अचे। इहो बैलेंस पोइ मां हमेशह रखण जी कोशिशि कई आहे। तव्हांखे छा चई जेल में बि ॿधऊं, गिरफ़्तार कयूं त? बसि मां नज़रुनि में अची वियुसि त जसाफ सपाफ सां गॾु बाइकाट कयो आहे, त पोइ CID वारा हूंदा, तव्हांखे त ख़बर आहे। उन्हनि खे उमेदु छा आई त जसाफ इहो कमु नथी करे सघे? न, छो त मर्कज़ी पॉलिसी न हुई। मर्कज़ी पॉलिसी बाइकाटनि जी कोन रही। असांजी डिग्री कॉलेज में असां इहो फ़ैसिलो कयोसीं ऐं गॾे बाइकाट कयोसीं। पोइ 2 ॾींहं हुयुसि जेल में, पर उहो त पहिरियों तजुर्बो थियो। ॿिया सभु पीपल्स पार्टीअ जा यादि अथई? घणो करे अयाज़ सुमरो हो, ऐं हाणे मूंखां नाला बि घणा विसरिया। ॿियो रते दिले जो कामिल हुयो, चङा ॼणा। हा, या कामिल भुट्टो कंबर जो उहो हुयो। मुंहिंजी उन सां घणी कचहरी थी ऐं उहो मुंहिंजो ख़्यालु बि कनि पिया। सभु वॾा मां ॿिया सपाफ जा छोकिरा, GS जो मां अकेलो हुउमि, पर ॾाढी सुठी माना असांजो त उहो तजुर्बो थियो। त बहरहाल उहो हिकिड़ो पहिरियों तजुर्बो हुयो जेल जो। बाक़ी ॿियो वॾो तजुर्बो त 79 में थियो, जॾहिं जनरल ज़ियाउल हक़ आयो, जंहिंखां पोइ मां लिखणु सिखियो। ज़ियाउल हक़ किथे आयो? हिन खां जनरल ज़िया जी त हुकूमत ई, पर पोइ जेको आहे जॾहिं तख़्तो हूंदो हुओ डिसंबर 79 में। ऐं उहो बि ईअं थियो जो जसाफ तरफ़ां बाइकाट जी कॉल आई, सॼी सिंध में उहा कॉल ऑफ थी वई। लाड़काणे ताईं मैसेज न पुॻो। असां ज्ञान बाग में, तॾहिं हाणे घरनि में बि न पिया कयूं, इंटेलिजेंस एॾी सख़्तु थी वई। असां ज्ञान बाग में वेही करे चंद दोस्तनि बाइकाट, सॼो लाड़काणे ज़िले जो बाइकाट कराइणो आहे डिग्री कॉलेज जो। मूं ते ड्यूटी लॻी त मां ऐं जलील कुरैशी सिद्धार्थकोट वञी बाइकाट कराईंदासीं। त उहो जेको बाइकाट थियो रुॻो लाड़काणे ज़िले में थियो,
त उन खां पोइ स्पेशल हिकिड़ी टीम आई रावलपिंडीअ खां, जंहिंमें हिकिड़ो शायदि जेको आहे मेजर हो, ॿियो कर्नल हो। त उते हिकिड़ी हवा थी वई त हीउ जेको लाड़काणो आहे उहा जसाफ़ एॾी ख़तरनाक आहे जेका माना भुट्टे खे बि टफ टाइम ॾिए थी, त स्पेशली उते क्रैक डाउन लाइ आया। पोइ हीउ जेको नओं सेंट्रल जेल ठहे थो उन वक़्तु ठहियो पए, अञा ठहियो 79 असां उनजा पहिरियां कैदी आहियूं। उन वक़्तु उन्हनि उनखे टार्चर कैंप ठाहियो, असां सभु जा सभु गिरफ़्तार थियासीं। उते हफ़्तो मां उते हुअमि, जेके अॻु में गिरफ़्तार थिया उन्हनि ते घणो टार्चर थियो। उन खां पोइ ॿी शिफ्ट में मां ऐं 2-3 ॿिया दोस्त हुआसीं, त उहो वरी ॿियो अलॻि। त पुलिस जो जेल छा थींदो आहे, आर्मीअ जो छा तरीक़ेकार आहे, इहो ॿिन्ही जा वरी अलॻि अलॻि तजुर्बा बि थिया। उन खां पोइ जॾहिं मां निकितुसि त 2 ॻाल्हियूं हुयूं। हिकिड़ो त जेल मां निकिरी पहिरियों भेरो जहाज़ में चढ़ियुमि, त उन वक़्तु परेशानी हुई, छो त फ़ौज ताईं कंहिंजी अप्रोच ई न हुई। पुलिस में त केस हूंदो हो। असांजे छो वियो दादा टिकेट बुक कराए छॾी कराची जी, त हाणे तूं लाड़काणे खां निकिर। माना पहिरियों भेरो जेल मां निकिरी मां दादा सां गॾु जहाज़ में कराची आयुमि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं मां 2-3 महीना हिते रही वापसि मोटियुमि ऐं ॿीहर जसाफ़ खे ऑर्गेनाइज़ करणु शुरू कयोसीं, त पोइ राइस कैनाल जे कड़ सां हिकिड़े हंध ते असां नंढे जेको आहे कुंड ॾिसी उते पए गॾु थियासीं। ऐं पोइ मां पहिरियों आर्टिकल उते लिखियो त सुठो इनकलाबी कीअं थिए पंहिंजे हिन टार्चर कैंप जे तजुर्बे जे रोशनीअ में। उहो मुंहिंजो पहिरियों आर्टिकल। मां चवंदुमि मूंखे लिखण जी ॾात कोन्हे। उन टार्चर कैंप मां निकिरण खां पोइ मूं वटि बसि ॾांहुं अची वियो। हाणे उहो सफ़र हले थो पियो। हाणे तव्हां इंजीनियरिंग कई, पोइ छा कयो? इंजीनियरिंग जे दौरान ई मूं वटि इहो त हाणे इंजीनियरिंग जी डिग्री त मां रुॻो ईअं ई थो कयां। मूंखे त पॉलिटिकल कैरियर हो, त मूंखे जेको मां मार्क्सिज़म में पढ़ियो हो त जेको आहे समूरनि मसइलनि जी जेका जड़ आहे, बेस इज़ द इकानमी। त मां MA इकनॉमिक्स बि प्राइवेट कई लाड़काणे जे सचल कॉलेज में, ड्यूरिंग दाऊद कॉलेज उतां ई करे। छो त मुंहिंजो आइडियल ई हो त मां जेको आहे MA इकनॉमिक्स कंदुमि ऐं उन खां पोइ जेको आहे लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स में मां जेको आहे वेंदुमि ऐं उते PhD कंदुमि इकनॉमिक्स में। मुंहिंजो कैरियर दिमाग़ में सोचियलु उहो हुयो, पर उहो न थियो। मां चयो जेसिताईं ओॾे वञा तेसिताईं मूं चाहियो पिए त मूंखे लेक्चरशिप मिले। ऐं पोइ मां वरी जेको आहे हिन में जेको आहे PhD खां अॻु छा थींदो आहे एमफिल में यूनिवर्सिटीअ में दाख़िला बि वरिती। ॿियो वरी पोइ मां हैदराबाद हलियो वियुमि। मुंहिंजी चॉइस हुई त न मां लाड़काणे रहां न मां कराचीअ रहां, छो त कराची जी मशीनी लाइफ मूंखे न पए वणी। अच्छा। ऐं लाड़काणे जी जेका लाइफ हुई त रोमेंटिक ख़्याल त हूंदा आहिनि। अहिड़ो घर हुजे, अहिड़ो शहर हुजे जिते मां ज़ाल सां हथ में ॾेई घुमी सघां आज़ादी। उहो लाड़काणो न हो। ऐं कराची मूंखे वणी कोन पए, वॾो शहर हो। उते मां ॾिसां पियो त हिते कंफर्ट लाइफ गुज़ारण लाइ तव्हांखे चङो पैसो खपे, जेको मां चयो हाणे मां इनकलाबी जदोजहद इहो थोरो ई मूंखे ईंदो। इन करे बाय चॉइस मां हैदराबाद आयुमि। अच्छा। ज्योतिअ जो घर हो, मां उते रहियुमि, ज्योति प्रकाश। ऐं पोइ वरी लॉ कॉलेज में बि गॾोगॾु दाख़िला वरितमि। त हलो जेकॾहिं नौकिरी नथी मिले त गॾोगॾु लॉ बि थियल हूंदी, त सियासत में बि इहो शेल्टर थी वेंदो वकालत जो। त ईअं पोइ मां जेको आहे MA इकनॉमिक्स बि कई, पर मूंखे न मिली त ॿी हर नौकिरी मिली पए। जनरल जेको आहे MRD मूवमेंट हली, उन खां पोइ जोणे जो आयो। उन खां पोइ असांखे नौकिरियुनि जा घर वेठे आर्डर मिलिया। दाऊद कॉलेज में 90% माना तव्हांखे मार्कूं मिलंदियूं, तव्हां पढ़ो न पढ़ो इलेक्ट्रॉनिक्स में। ऐं हुननि मेरिट ते माना परसेंटेज ॾिसी करे TNT में ई मूंखे आर्डर अची वियो, पर मूंखे आइडियल न हो। ख़ासि तौर ते वरी मां उन्हनि ॾींहंनि में ॿुधां पियो त इन उहिदे ते रिश्वत बि आहे। मां चयो मूंखे त अहिड़ो कमु ई न आहे करिणो, जेकॾहिं करेक्टर न हूंदो त इनकलाबी मां काॾां थींदो रहंदुसि। पोइ मूंखे दोस्तनि चयो पिए त भला तूं खणी न वठिजांइ। मां चयो वरी साइड लाइन करे छॾींदा, मूंखे बसि लेक्चरशिप करणी आहे, पोइ PhD करणी आहे, पोइ मां हुन सां गॾु इकनॉमिक्स ऐं फिलासफ़ी मुंहिंजा सब्जेक्ट हूंदा। इहा मुंहिंजी थाट हुई। पोइ पहिरियों भेरो ख़बर पई। हूअं त असां जेको आहे कैपिटलिस्ट थाट कम्युनिस्ट थाट ॿिन्ही में इहो इंसानु जीअं चाहे तीअं करे सघे थो। पहिरियों भेरो मूंखे ख़बर पई त प्रैक्टिकली इंसान जो पावर बि लिमिटेड आहे। भई लेक्चरशिप वठणु का ॾुखियो कमु त न हो। माना जेकॾहिं कमीशन में पैसा ॾियणा आहिनि
हलो उहा बि ॾियण जी पोज़ीशन, हीअ सिफ़ारिश खपे त काज़ी अख़्तर वज़ीर आला हो दादा खे चयो हुअईं, पर मेरिट त मूं वटि हुई हुई। मां माना इंजीनियरिंग बि घटि पढ़ी, इकनॉमिक्स पंहिंजी मेरिट ते सॼी ॾिनी हुई, छो त मुंहिंजो शौक़ु, मुंहिंजो पैशन हो, मुंहिंजो मिशन हो त मूंखे सियासत ऐं इकानमी खे सम्झणो आहे। पर न मूंखे मेरिट ते मिली, न मूंखे जेको आहे सिफ़ारिश ते मिली, वेदे हिकिड़ो भेरो पैसा बि ऑफर कया, पोइ बि न मिली। त माना पोइ वरी मां लॉ कई। लॉ करण खां पोइ बि त न्याय सियासत जो हूंदो आहे। पोइ हाणे मोइनुद्दीन बलोच हो एडवोकेट, त 10 इहे केस करणा हूंदा आहिनि। जीअं ई मां उन वटि कई, कुझु केसनि खां पोइ हिकिड़ो केस आयो, हिकिड़े भाउ ॿिए भाउ जो मर्डर कयो हो। त मां स्टडी करे उनखे चयो त मूंखे जेको लॻे थो जंहिं असां वटि केस दाख़िल कयो आहे हिन मर्डर कयो आहे। पोइ हुन पंहिंजो किताबु बंदि करे मूंखे विहारियो, चई बाबा असां जज न आहियूं, असां वकील आहियूं। ईमानदार ऐं बेईमान वकील में बि फ़र्क़ु इहो आहे त तव्हां ॾिसो त कानून जे किताब में तव्हां उनखे रिलीफ नथा ॾियारे सघो, पोइ बि तव्हां उनखे चओ ॿुधायो न ॿुधायो हिन जो केस खणो, इहा बेईमानी आहे। ईमानदार वकील इहो आहे त उनखे ॿुधाईंदो त कानून में हेतिरो हे लूपहोल आहे, तो कयो आहे न कयो आहे, असां तोखे रिलीफ ॾियारे सघूं था। पोइ इहो ॿुधाए त हुन मुंहिंजा फेस रिएक्शन ॾिठा, मुंहिंजे अंदरि में मां खूनीअ जो कीअं केस विढ़ंदुमि, जेको मूंखे लॻे थो त खूनी आहे। हुन मूंखे यकदमि चयो, मां तव्हांखे सलाह ॾियां तोखे पुट त तूं जज वञी थी, वकालत तोखां चढ़ियल आहे। त बसि हुन खां पोइ मां पोइ ते वराई न ॾिठो। जज मूंखे थियणो कोन हो, मूंखे सियासत में रहणो हो। वकालत तां मां हथु खणी छॾियो। हाणे तो वकालत त हथु खयो, इकनॉमिक्स त हथु खयो, नौकिरी बि न मिली, पढ़ियो बि सभु कुझु। हाणे तुंहिंजे ज़हन में अञा ताईं इहो आहे त पंहिंजे वतन जे लाइ इनक़लाब आणींदे। ठीकु आहे। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण जनाब जगदेश आहूजा साहब सां इन ई मामले ते वरी था ॻाल्हायूं त हिन जे ज़हन में जेको कुझु आहे त पोइ पॉलिटिक्स जी इर्तिका हुन जे ज़हन में कीअं थिए थी, उन जे बारे में हुन सां ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।